ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालो। उमरकोट खां उमरकोट वेझो नारी सां अगवा बैदि 14 ॾींहनि ताईं ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ फ़खरुद्दीन शाह में नारी सां इज्तिमाई ॾाढाई बैदि 14 ॾींहनि ताईं ॿुधायो वञे पियो त ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हां खे आगाह कंदालो त ॻोठ फ़खरुद्दीन शाह में नारी सां अगवा बैदि 14 ॾींहनि ताईं ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। वारसनि जो चवणु आहे त बासर अकबर सिजावल पीराणू ऐं ॿियनि नारी खे हथियारनि जे ज़ोर ते ज़्यादती जो निशानो बणायो। हुननि चयो त जवाबदार बासर आहिनि, हाणे बि धमकियूं ॾियनि पिया, संदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हां खे हिकु ॿीहर आगाह कंदालो या ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कंदालो। हिकु ॿीहर उमरकोट खां उमरकोट वेझो नारी सां अगवा बैदि 14 ॾींहनि ताईं ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ फ़खरुद्दीन शाह में नारी सां अगवा बैदि 14 ॾींहनि ताईं ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। वारसनि जो चवणु आहे त बासर अकबर सिजावल पीराणू ऐं ॿियनि नारी खे हथियारनि जे ज़ोर ते ज़्यादती जो निशानो बणायो। हुन चयो त जवाबदार बासर आहिनि, हाणे बि धमकियूं ॾियनि पिया, संदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी उमरकोट जो रिपोर्टर सोहेल कुंभार असां सां लाइन ते मौजूदु आहे। सोहेल, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मंदिर में ॿुधायो त अमरकोट जी तालुके कुर्दीकोट फ़खरुद्दीन मां शाह में 14 ॾींहं अॻु जेके वो अगवा थियल नारी सां 14 ॾींहं जेके ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। नारी जेका आहे उहा अॼु वठी जेके माइटनड़ पहुती उतां खां नारी आहे पंहिंजी अमर ऐं पंहिंजे भार नगर अमरकोट में फासले खां दाइन थिए 14 ॾींहं में ॻोठ फ़खरुद्दीन शाह में जेके मूंखे बासर सजावल अकबर पीराणू अलॻि जुड़ो जेके हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया उनके रस्मूं बती जेके मूंखे नामालूम हंध रखियो 14 ॾींहं जेके मूंसां ज़्यादती कई वई। हुन जेके 14 ॾींहं ताईं ज़्यादती ज़ुल्म कंदा रहिया। हुननि 14 ॾींहं में पूरो निकाहनामो ठाराए ऐं निकाहनामे ते जेके वो मूंखां आङूठा वरिता विया। उन्हनि जे जेके बासर सजावल अकबर पीराणू ॿिया जेके वो बासर आहिनि उन्हनि खे जेके वो तरजे जेके वॾेरनि दोस्तनि जी अब्बास जी सपोर्ट हासिल आहे। उहे जेके हुकूमती दूर सां लाॻापियल हुनजे करे असांजी जान खे ख़तरो आहे। नारी सेना जे अमर जे चयो जेके वो पुलिस जेके जवाबदार दूर बणियल आहे जेके अजीब जेके वो पुलिस असांजे कुलदीप थाणे ते घुरायो तव्हांखे जेके जान तबाह पर हुनजी अमर इहो चयो त असांखे डप आहे त जेके नारी खे जेके वो पुलिस थाणे ते वञण खां पोइ बासरनि जे हवाले करे छॾी। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ हरबनि सां जेके वो नारी खे हासिल करण जी कोशिशि करे। नारी इहो चयो जेके मुंहिंजो पीउ आहे कोन, ऐं जेके वो मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजा भाउ आहिनि, पर बासर आहिनि उहे चवनि था त पूरो निकाहनामो ठाराए इहो शो कंदा। असां नारी सां शादी कई आहे, उन ते मूं का बि शादी कोन कई, जोरी ज़बरदस्ती 14 ॾींहं ज़ुल्म ज़्यादती करण खां पोइ जेके पूरे निकाहनामे ते सही वरिती जंहिं ते न मुंहिंजी भाउ जी सही आहे न मुंहिंजी माउ जी सही आहे, सिर्फ़ु जेके जवाबदार मूंखां पूरा आङूठा वरिता। उन ते जेके 14 ॾींहं मूं ज़ुल्म ऐं ज़्यादती बर्दाश्त कई। कल्ह जेके वधी वठी जेके पंहिंजे घर पहुती आहियां, पर जवाबदार आहिनि जेके पोयां घुमनि पिया। उन चयो जेको तकरीर MP आहे नवाब तैमूर तालपुर ऐं जेके CPM नवाब यूसुफ तालपुर उन्हनि जा जेके माण्हू उन्हनि जेको नोटिस वठनि DIG दीपुकार ऐं SSP उमरकोट नोटिस वठनि। नारी चयो त जेके मुंहिंजो पीउ न आहे ऐं मुंहिंजा जेके भाउ आहिनि उहे जेके मज़दूर आहिनि, जवाबदार बासर आहिनि, मूंखे वरी अगवा करे खणी जेके पूरी शादी जो जेको ठाड़ो ड्रामो कंदा उन्हनि जे चयो वाक़े जी नोटिस वठी जेके जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजो इंसाफ़ कयो वञे। सोहेल कुंभार, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।